हिते मांखे ॿुधायूं त IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां कचे वारे इलाइक़नि में पुलिस पिकेट्स जो दौरो कयो वियो आहे। IG सिंध अमन अमान जी सूरतयाल जो जाइज़ो वरितो। IG सिंध पनो आकिल जे कचे वारनि इलाइक़नि जो बि दौरो कयो आहे। IG सिधोजा दादलो रज़ा ॻोठ ऐं ॿियनि हंधनि ते क़ाइमु पुलिस पिकेट्स जो जाइज़ो वरितो आहे। अहम ख़बर खां मांखे आगाह कयूं पिया। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां कचे वारे इलाइक़नि में पुलिस पिकेट्स जो दौरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, IG सिंध ग़ुलाम नबी मेमण सखर ऐं लाड़काणे डिवीज़न में बदमनीअ जी जेका बाहि आहे उन ते ज़ाब्तो न अचण खां पोइ भेरो जेको आहे IG सिंध लगातार सखर लाड़काणे डिवीज़न जे दौरे ते आयल आहे। हिन वक़्तु IG सिंध ग़ुलाम नबी मेमण सखर जे कचे वारे इलाइक़नि में क़ाइमु कयल पुलिस पिकेट्स जो जेको आहे जाइज़ो वरितो आहे। अमन अमान जी सूरत हाल बाबति ऑफिसरनि जे तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी पई वञे। हिन वक़्तु IG सिंध पनो आकिल जे कचे वारे इलाइक़े सिधोजा दादलो रज़ा ॻोठ ॿियनि हंधनि ते जेके पुलिस पिकेट्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि उन्हनि जो दौरो करे रहियो आहे, जाइज़ो बि वठी रहियो आहे। उन दौरान DIG सखर जावेद जिसकानी SSP सिंगार मलक बि उन सां गॾु आहिनि। उन्हनि जे तरफ़ां ख़ासि करे सखर ज़िले जे अंदरि जेका कचे में सूरत हाल आहे ॾुआरनि जे हवाले सां ऐं अमन अमान जी जेका पैदा थियल ख़राब सूरत हाल आहे उन बाबति उहे उनखे ब्रीफिंग में ॾियनि पिया। हिन वक़्तु ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।